कोट गुलाम मोहम्मद में मंशात जी कुदे कारोबार केतिरा ई घर उजाड़े छॾिया। मंशात जंहिंमें ज़हरीलो गुटको, चर्स, सफ़ीना, कच्ची शराब जे वाइपे सबबि गुज़िरियल कुझु सालनि में 30 खां वधीक क़ीमती जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। पर पुलिस तोड़े मंशात जी रोक क़ाइमु कयल इदारा मंशात फ़रोश ॾाढो बेवस नज़र अचनि था। कोट गुलाम मोहम्मद, टेंगाण, भुरकड़ी, डोव मेल थाणनि जी हद में सरेआम मंशात जो कारोबार जारी। ज़हरीलो गुटके ऐं कराचे शराब जूं भट्टियूं पिणु हलंदड़। ओॾा कोट गुलाम मोहम्मद जे साञाव धुरियुनि पारां तालके में हलंदड़ मंशात जे कारोबार ते सख़्त कावड़ ऐं ॻणती ज़ाहिर कई। साञाव धुरियुनि जे अॻवाननि जो चवणु आहे तालके में ज़हरीले गुटके, कच ऐं शराब जे वाइपे सां हितां जी नौजवान नसुल तबाह थी रही आहे। हिन जो चवणु आहे गुटको ऐं शराब जे वाइपे सबबि कैंसर, जिगर जो अल्सर, मैदे जी ख़राबी समेत मुख़्तलिफ़ मुसीबतनि में ॾींहों ॾींहुं वाध अची रही आहे। हिन DIG मीरपुर ख़ास, IG सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त हल्के कोट गुलाम मोहम्मद में हमेशह हलंदड़ मंशात जे कारोबार खे बंदि कराए नौजवान नसुल खे तबाह थियण खां बचायो वञे। रिपोर्ट कर रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, सोशल मीडिया सेंटर सिंध।